वठी हर हर जन्म वरबो मिठा मेहरान में मिलबो इहा जा जंग आजारी साथी जी नेक सोहारी सची सुरहान में मिलबो। लिथुआनिया जे शहर यूरोप जे शहर जे मुल्क लिथुआनिया में सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते कल्चर डे सेलिब्रेट करे रहिया आहियूं, जंहिंजो उनवान आहे सिंध जी ख़ुशहाली ऐं औरत जी आज़ादी। अॼु असां हिते बाल्टिक स्टेट्स में मौजूदु आहियूं। असीं हिते दुनिया खे इहो पैगाम पिया ॾियूं त असीं पुरअमन सिंधी आहियूं। असां ह्यूमन राइट्स ते यकीन रखूं था, असीं इंसानियत ते यकीन रखूं था ऐं असीं जेके आहियूं हिकु पुरअमन शहरी आहियूं, पढ़िया लिखिया माण्हू आहियूं। असांखे कंहिं ॿिए तरफ़ जे तरफ़ न धिकेलियो वञे ऐं असां तव्हां सभिनी दोस्तनि खे लिथुआनिया जे तरफ़ खां मौजूदु सिंधियुनि जे तरफ़ खां तव्हां सभिनी कल्चर डे जो वादो। इहो मां आख़िर में चवंदुमि त भली दुनिया जी कहिड़ी बि कुन में हूंदासीं, असां सिंधी फ़ख़ुर सां चवंदासीं ऐं फ़ख़ुर सां सदाईंदासीं। असां बि न का इबादत कई आहे, सिंध तुंहिंजी तिलावत कई आहे। जेको सखर वारी पुल ते हो जमालो, हो जेको विलियस वारी पुल ते हो जमालो, असांखे लिथुआनिया वारो नाज़वा हो जमालो, असांखे पटला ते नाज़वा हो जमालो, हो जेको सखर वारी पुल ते हो जमालो।